पढ़ना पर न तो पढ़ना मजाक सबक सुपरीअ जे मुझे अंदर में कई आ ओताक पर्दो रख जाए रब पाक ऐं हरफ न ॼाणाए हिकिड़ो अल्लाह पाक तव्हांखे मुस्तक़बिल जो वॾो ऑफिसर साईं ऑफिसर साईं मौलाना असदुल्लाह साहब तव्हां खां असां हिकिड़ी शइ दोस्तनि जे थ्रू दोस्तनि जे लाइ पैगाम ज़रूरु ॾींदासूं असांजी अक्सर जेका ब्यूरोक्रेसी आहे पढ़ी करे इहो ज़हन में ख़्यालु रखणो त मुल्क ऐं क़ौम जे नाणे खे लुटणो आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में जेके बि कामोराशाही आहे उन्हनि पंहिंजे मुल्क ऐं मुआशिरे खे लुटियो आहे इन नियत सां पढ़ो त क़ौम जी ख़िदमत कयो नियत इहा हुजे मामिलो नियत थियो मैं छो वठंदा आहियो त छेणो भलो ना भले केक जे बाबा छेणो त गिरे बि आहे उहो त हूअं ई मिलंदो कंहिंखे छो कंदा बोझा मथे हा कर्क पढ़ण जी नियत इहा हुजे त क़ौम जी ख़िदमत कयो इस्लाम सिर्फ इबादत जो नालो ना है खल्क जे खिदमत जो नालो भी इस्लाम आहे हुजूर फरमायो खैरुन नास मई अनफउन नास ता में भलो वो आ जेको मानुन के नफो पहुंचाए बिचाई छा तो चए वर खामे बोकन पर पान न खान पांजो ठिकर भितर छापड़ू ऐं धूणा बिदार सान पर फिरियो फिरियो फरकन पिया नियत मुताबिक पांच मुझे करे क़ौम जो मुस्तक़बिल रोशन कजो क़ौम जे उम्मीदुनि ते पूरा लाइजो माण्हुनि जो बेड़ो न ॿोड़िजो साहिब आख़िर में तव्हां खां हिकिड़ो असां ॿियो बि मैसेज ॾियाराईंदासूं त अलाह साईं इन्हनि जेके नौजवान वेठा आहिनि उन्हनि जूं उमेदूं पूरियूं करे अलाह साईं ऐं यकीन आहे त ही क़ौम ऐं मुल्क जी तरक़ी जे लाइ पाण पतोड़नि था पिया ऐं पाण पतोड़ींदा रहंदा छो त असांखे उमेद आहे त जहिड़े तरीक़े सां हिननि पंहिंजो ज़िंदगी जा जेके ख़ासि लम्हा आहिनि उहे किताबनि खे ॾिना आहिनि ऐं किताबनि ॾियण खां पोइ यकीननि पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदा पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं तव्हांखे मंज़िल नथी मिले त उन जे लाइ तव्हां परेशान न थियो त हरू भरू CSS जो ऑफिसर थियणो आहे या हिकिड़ो जेको आहे सो DC थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे दुनिया जा खोड़ सारा ॿिया बि जेके आहिनि उहे तव्हां वटि जेके आहिनि सो तरीक़ेकार आहिनि तव्हां पंहिंजो रिज़्क़ हिलाल कमाए खाओ उन ज़िंदगी 60 साल जी आहे साईं मौलवी साहब तव्हां वधीक उनखे डिफाइन कयो आहे जी 60 खां मथे न 60 खां माना दरमियानी ॻाल्हि न तव्हांजो 60 खां पोइ लठ 60 खां पोइ लठ आहे सो इहो थोरो तव्हां नौजवाननि ऐं नौजवान तव्हांजे लेक्चर्स खे ॿुधनि बि था मज़ाए अंदाज़ में जेको तव्हांजा लफ़्ज़ आहिनि उहे कोट बि कनि था त ही मां त बार बार हिन शइ खे इन जे करे थो चवां त अक्सरियत हराम खोरनि जी आहे जेके कामोर आहिनि उन्हनि जी हराम खोरनि जी आहे तव्हांखे को वरले को चङो ऑफिसर मिलंदो न त सभु बिशनी ठग ऐं लोठिया करप्ट इहा सोच करे हिन मुल्क क़ौम खे लुटण जे लाइ न पढ़ो मुल्क क़ौम खे सुधारण लाइ पढ़ो इहो त हर कंहिंखे पहिरियां हूंदो आहे पर जॾहिं जेको पावर अचे थो न उन पावर में फ्रोन थी था वञे हा पोइ फ्रोन ऐं यज़ीद वारी जेका सोच आहे उनखे ख़तमु कयो साईं मैसेज तव्हांजो असांजा हुकुमरान एॾी महांगाई कई अथऊं जो हाणे चवनि था त सुकून क़बर में आहे मां जो मर जे मलाइक वांगार करे अटो 70 रुपया किलो हिनजे करे तव्हां पंहिंजे टेस्ट जी फुल तयारी कयो कंहिंजी बि महिनत तव्हांखे माण्हू छा त हल डॉक्टर जी टेस्ट एॾी ॾुखी आहे हे डॉक्टर मां जे पेट मां पढ़ी आया हिनजे करे तव्हांजी नज़र पंहिंजे मंज़िल ते हुजे अलाह कंदो त उन मंज़िल ते पहुची वेंदो न पहुतो त पोइ ॿिया ऑप्शन कोड़े न पर जे टेस्ट में किरो त ख़ुदा खे ॾिसो ख़ुदकशी न कजो साईं मौलवी साहब असांजा नौजवान तव्हांखां हिकिड़ो सवाल करणु चाहिनि था पिया माशाल्लाह व्हाट्सएप ॾिसूं था फेसबुक ॾिसूं था टेलीविज़न जा मुख़्तलिफ़ चैनल ॾिसूं था तव्हां ते नज़रूं असांजो जेको आहे इन जे तव्हांजे मक़बूलियत जो मशहूरीअ जो बुनियादी राज़ कहिड़ो आहे उहो असांखे मुंहिंजे अमर जी दुआ आहे हाणे तूं चवंदे पिण ढाड़ियल
अल्लाह कामयाब अञा दोस्त खे न्याय सही ही सब पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि जी सर तव्हां मां साईं साईं तव्हां सवाल था कयो साईं सवाल था कनि पाण साईं पाण चवनि था साईं सवाल ॿुधो साईं सब ब्यूरोक्रेसी ॾे वञणु चाहिनि था के डॉक्टर के इंजीनियर के सियासतदान तव्हां सालनि खां इहे ख़ुतबा मस्जिदनि में बि ॾियो था त दीन भलो आहे माण्हू माना मुनात छो थो थिए माना मस्जिद में माना ज़बरदस्त सवाल कयो अॼु ॾींहं ताईं हिस्ट्री में कंहिं ॿार ई न चयो मां पढ़ियल लिखियल थी करे मां मस्जिद जो मुला थींदुमि मां असां बि थींदुमि ईअं छो ज़बरदस्त क्वेश्चन कमी आहे या जेका तव्हांखे एक्सप्लेनेशन सही जेका आहे ॾिसो मसइलो इहो आहे त असां मौलवियुनि दीन खे इबादत ते महदूद कयो आहे सुवाल भाऊ जो दुरुस्त आहे पंहिंजी जाइ ते इस्लाम टिनि शयुनि जो नालो आहे अल्लाह जी इबादत रसूल जी इताअत मखलूक जी ख़िदमत असां इहो शोबो पंहिंजे ज़िंदगियुनि मां कढी छॾियो आहे हिकिड़ो माण्हू जो निमाज़ पढ़े थो त असां चवंदा इहो इबादत थो करे पर जेकॾहिं कंहिं मरीज़ जो इलाज थो कराए कंहिंखे रत थो ॾे कंहिंखे 10,000 रुपया उधारा थो ॾे त इनखे असां सवाबु सम्झूं नथा इहा असां मौलवियुनि जी कमज़ोरी आहे जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे निमाज़ रोज़े जो हुकुम ॾिनो आहे इहो हुज़ूर ख़ल्क़ जे ख़िदमत जो बि हुकुम ॾिनो आहे ऐं हुज़ूर खां पुछूं त अल्लाह जे घर जा भाती कहिड़ा आहिनि पाण फरमायूं अल ख़ल्क़ यालुल्लाह ये सॼी मखलूक अल्लाह जे घर जा भाती आहिनि जे निमाज़ सां रब राज़ी थींदो हज सां रब राज़ी थींदो इहे ख़ल्क़ जे ख़िदमत सां बि अल्लाह राज़ी थींदो साईं जो सवाल वरी बि उते ई रहियो साईं जो सवाल वरी बि उते ई रहियो साईं जो सवाल आहे साईं जो सवाल इहो आहे त असां सभु जो सभु पंहिंजे ऑफिसर थियण था चाहियूं ब्यूरोक्रेट थियण था चाहियूं को अहिड़ो माण्हू न आहे इवन तव्हांजा ॿार बि हूंदा उनखे तव्हां चवंदो त ऑफिसर थिए भला मुला छो न थिए तालीम ॿ आहिनि हिकु दुनिया जी तालीम ॿी आख़िरत जी तालीम आख़िरत जी तालीम असांजो मक़सदु आहे दुनिया जी तालीम असांजी ज़रूरत आहे जे मां हुनजो मिसाल ॾियां हिकिड़ो माण्हू घर ठाहींदो आहे घर मक़सदु आहे घर में बाथरूम ज़रूरत जो त बाथरूम जा सवाइ कमु न हलंदो न पर बाथरूम केॾो भलो हुजे ओॾा सुम्हबो छा बाबा इहा वक़्त जी ज़रूरत आहे दुनिया जी तालीम ए वीचारो सही थो चए मां हिनखे सुवाल सम्झो एतिरो थो चवे भई त हिकिड़ी वरी अमेंडमेंट साईं ॻाल्हि ॿुधो न बाथरूम या घर त उहो पंहिंजी जॻह ते पर जेको तव्हांजो माना ॻाल्हि फ्री गिरी हुन ते थी अचे त भले असांखे कमाइण जा अलाए केतिरा नंबर ऑफ वेब्स थ्रू विच वी अर्न द मनी डिफरेंट सोर्सेस एक्चुअल थिंग इज मींस सो मेनी स्टूडेंट नंबर ऑफ साईं अंग्रेजी में सम्झंदो आहे सिंधी में साईं मौली साहब अंग्रेजी में सम्झो ये हकीकत है न बिल्कुल सही ॻाल्हि यादि रखियो तव्हां मस्जिदनि में सालनि खां ख़ुतबा था ॾियो हिकु दफ़ो वरी ॿीहर ॿुधो मस्जिदनि में ख़ुतबा था ॾियो ॿिए हंधि वञो था हेॾे होॾे उन्हनि मां हिकिड़ो अमीर तरीन माण्हू मुला छो थो थिए सभु जेके ग़रीब जिनखे जेको आहे मानी जेका ॿार वठी था खाइनि चवण अमीर तरीन जेके माण्हू तव्हां वालदेन खे चओ न सुठा छोकिरा जंहिंखे ॿकिरियूं चाहिनि बि न अचनि उहो मुले जे कंध में हणनि सिंधड़ी अंब सभु हाई स्कूल वालदेन जी कमज़ोरी आहे न जहिड़ा चंद्रा असांजे कंध में हणनि था असां ओड़ा पढ़ाईंदा आहियूं इनजे करे मदरसे में उन छोकिरे खे छॾींदा जेको कंहिं न कम जो हुजे हाणे संतर छोरो इनजे करे जेकॾहिं भोतारनि जा पुट ईंदा असां वटि हाणे अल्हम्दुलिल्लाह
मदरसा भी इन पोजीशन में अची विया आहिनि जो भोतारनि जा पुट वॾनि माण्हुनि जा पुट अलहमदुलिल्लाह हाफ़िज़ अचनि पिया आलिम जा असां चऊं था जे सुठो आलिम ज़रूरी आहे इहो सुठो डॉक्टर बि ज़रूरी आहे सुठो ऑफिसर बि ज़रूरी आहे ख़ुदा तरस हुजे ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे हिन जे दिलि में अहिड़ा ऑफिसर ईंदा त असांजो मुल्क तरक़ी कंदो हाणे ऑफिसरनि जे लाइ तव्हां छा चवंदो हाणे कहिड़ा ऑफिसर असांजे सिंध में हाणे ॾाढा ॾुखिया मतिलबु साईं थोरो मालूम कयो असां चई चुका आहियूं असांजी अक्सरियत जेका आहे बस जेके माण्हू रिश्वत जे ज़रिए सिफारत जे ज़रिए मथे अचनि था इहे नाअहल माण्हू आहिनि हुज़ूर फरमाए इज़ा बुसिदल अम्रु फी गैरि अहलिhi फंतज़िरु साअ जॾहिं नाअहल माण्हू कुर्सियुनि ते विया आहिनि त पोइ ज़मीन जे पुठीअ खां ज़मीन जो पेट भलो अथव ज़बरदस्त अचे कुझु कोन थो हेड मास्टर आहे एक डू 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 अल्लाह ताला साईं 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 असांजे पढ़ियल कढ़ियल जो नौजवान जेके आहिनि उहे तव्हां खां ॼाणणु चाहिनि पिया त जेको तव्हांजो झल दब टोटको आहे इन में छा मफ़हूम हुन जो छा आहे सिंधी लफ़्ज़ आहे बर्दाश्त करो इहो जुमिलो अहिड़ो आहे जेको हर जाइ ते फिट थी सघे थो को तिरकी किरी पई थियल रेल हली वेंदी आहे छा चवां छुटी साईं लास्ट क्वेश्चन तव्हांखे आख़िरी सुवाल असांजो नौजवान दोस्त आहे उहो तव्हांखे ज़रूरु माज़रत सां लफ़्ज़ झल दब माना हिकिड़ो सफ़ा बर्दाश्त में प्राइवेट सेक्टर में अचे थो हिनखे गहरी नज़र सां न जो अख़लाक़ी कोन्हे कंहिं बि डिक्शनरीअ में कंहिं बि ॿोलीअ में झल दब जी माना गार माई के चई सघे थो साईं मां हिकिड़ो इन में हिकिड़ी रात चई सघंदुसि नौजवान सां दुआ मुस्तकबिल जो आला ऑफिसर ईमानदार ऑफिसर अल्लाह इनके कमीशन में पास फरमा आखिरत जे टेस्ट में पास फरमा अल्लाह असांजे मुस्तकबिल जा मुहिमार अल्लाह इनके मुल्क जो ईमान जो खादिम बना टीचरनि जो इज्जत करण जी तौफीक अता असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ फरमा अल्लाह इनके मंजिलूं नसीब फरमा अल्लाह रुकावटूं दूर फरमा अल्लाह इनके कमीशन में पास फरमा मस्जिद में